रते दरो बरसां मोटरसाइकिल स्लिप थियण सबब नौजवान फौत थी वियो आहे। वधीक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर यूनिस सुमरो। जी यूनिस, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रतोदरो बरसां ॻोठ वलीराज टाबर में मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान 25 सालनि जो वक़ार अली जोणे जो फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो मड़ तालका अस्पताल रतोदरो आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई पूरी थियण बैदि मड़ वारसन हवाले कयो वियो आहे। नौजवान जो लाश संदसि घर पहुचण ते वारसन में रोड राड़ो पइजी वियो आहे। उन सिलसिले में फौत थी वियल नौजवान जे वारसन जो चवणु हुयो त संदसि जो वालिद अहमद अली, जेको पुलिस एहलकार आहे, शाख ते ड्यूटी कंदो आहे, जंहिंखे वठण लाइ नौजवान वञी रहियो हो त ॻोठ भरिसां मोटरसाइकिल अॻियां कुतो अचण सबबि उहा स्लिप थी वई ऐं ही रोड ते किरी सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं सॼे ते ई फौत थी वियो आहे। जी यूनिस, तव्हांजी महिरबानी।